दोस्तों अरबा बाज़ार में मौजूद आहियां ऐं अरबा बाज़ार में कम जी एतिरी वठ आहे जो सदाम जेको आहे सो मूंखे मुंहिंजे हिन कम खुशी पई थिए, यकीन कयो खुशी पई थिए। पंहिंजा सिंधी माण्हू, पंहिंजा सिंधी दोस्त जॾहिं महिनत कंदे ॾिसूं था त ॾाढो हिकिड़ो उत्साह मिले थो। आड़ो आहे जीअं शादी जो ॾींहुं जेको हूंदो आहे घोट जो ॾींहुं बाज़ार जो ॾींहुं मां आहे जेको मिठी मां आयो आहे चिबड़ खणी हर बाज़ार में। हीअ शइ बि जेकी आहे न असांजी सिंध जी तूरी आहे ऐं अॼु जी न्यू जनरेशन खे ख़बर ई न आहे। तव्हां जेके ॾिसो था हे आहे आमला जेके विटामिन सी सां भरपूर आहे ऐं हीअ वरी जेको आहे थर जी भाॼी आहे हिनखे चिबड़ बि चयो वेंदो आहे। नज़र मोहम्मद सूमरो साहब साईं मां हे 5-8 दुकान ॾिठा जो ॿार नज़ीर महिमान वटि थूम मिलंदे इहो लाड़काणे मां डायरेक्ट घुराईंदो आहे। मुंहिंजो कारोबार मुंहिंजे लाइ दीन ईमान आहे। हीउ उहो कारोबार आहे जंहिंसां मां सचाई सां पेश ईंदो आहियां। मां व्लॉगर त आहियां, मुंहिंजा फॉलोवर तमामु घणा आहिनि, पर मुंहिंजा पेर ज़मीन ते हूंदा आहिनि। मूं में को तकबुर गुरूर वॾाई न आहे। जेको मां ॿाहिरि खां आहियां उहो ई अंदरि खां आहियां। ॻोठां जेके बि शयूं ईंदियूं आहिनि मां ईमानदारी सचाई सां उन्हनि खे साफ़ु करे पंहिंजे स्टॉल ते सजाईंदो आहियां, छो जो ग़रीब माण्हू पैसा था भरनि, उन्हनि खे मां साफ़ु सुथरी शइ मुयसरु कंदो आहियां। हीअ आहे असांजे ॻोठ जो सरियों साग, पर हिन में ॻोठां पहुचंदे हिन जी हीअ हालत थी वेंदी आहे। हिन जा पता ॻरी वेंदा आहिनि ऐं ॻरियल पता अगरि हिन जे अंदरि हूंदा त ॿियनि पतनि खे बि ख़राबु कंदा। इन जे लाइ हिकु हिकु पतो असां हिन जो ही साफ़ु कंदा आहियूं, छांटी कंदा आहियूं। दोस्तों तव्हां अंदाज़ो लॻायो त हे 20 किलो साग आहे। 20 किले मां ही हेॾो सारो कचिरो कढियो आहे। हाणे ॿुधायो त ही केतिरो फ़ाइदो आहे ग्राहक खे। अगरि ही कचिरो हिन साग में अंदरि हुजे हा त छा हे जेको साग आहे जेको साफ़ु सुथरो कयो आहे हे तव्हांखे ईअं मिले हा? ईअं न मिले हा, बल्कि ही कचिरो बि हिन में हुजे हा। दोस्तों अरबा बाज़ार में मौजूद आहियां ऐं अरबा बाज़ार में कम जी एतिरी वठ आहे जो सदाम जेको आहे सो मूंखे मुंहिंजे हिन कम जी शायदि ॾींदो। सदाम ॾे वेझो चवंदा सदाम केतिरो कमु आहे मूं वटि अगरि तव्हां आया बाज़ार में ॾिसो था? नज़ीर साईं ज़बरदस्त, ॾाढो खुशी पई थिए, यकीन कयो खुशी पई थिए। पंहिंजा सिंधी माण्हू, पंहिंजा सिंधी दोस्त जॾहिं महिनत कंदे ॾिसूं था त ॾाढो हिकिड़ो उत्साह मिले थो ऐं तव्हां हूअं बि हमेशह उत्साह जो ई हिकिड़ो सबबु आहियो पंहिंजे क़ौमी दोस्तनि जे लाइ, पंहिंजे सिंधी भाइरनि जे लाइ। ऐं ॾाढो ज़बरदस्त अॼु ही ॾियारो, ही तव्हांजो ॾियारो आहे। जीअं शादी जो ॾींहुं जेको हूंदो आहे घोट जो ॾींहुं बाज़ार जो ॾींहुं तव्हांजो ॾियारो आहे ऐं तव्हां पंहिंजो कमु कयो, पंहिंजी महिनत जारी रखो। ऐं तव्हां जेको आया हो मूंखे कमु कंदे जेको ॾिठो आहे मां वांदो वेठो आहियां। बिल्कुलु बिल्कुलु वांदा न वेठा। ऐं हिकिड़ी ॿी ज़बरदस्त शइ जेका असांखे हिते मिली ऐं ख़ासि करे मलीर 15 खां पंधु करे आयासीं। साईं नवाज़ केर मूंसां गॾु आहिनि ऐं असां स्पेशली हिते जेको आहे हिते असांखे देसी प्योर शयूं जेके आहिनि उहे हिते नज़ीर भाउ वटि मिलनि थियूं, जंहिंमें असांजो लाड़काणे जो बिह आहे, पालक आहे, पली आहे, साग आहे, थूम आहे। त मतिलबु जेके बि शयूं प्योर देसी बिल्कुलु आहिनि उहे तमामु सुठे अघ में हिते मिलनि थियूं। उन असांखे सुबुह सां बंदि करायो न त कराची जा 9-10 जेका आहे उहा सुबुह ॼणो लेखी कोन वेंदी आहे। पर असीं हलिया आयासीं, अची भाउ सां कचहरी कईसीं, पर अदा नज़ीर वटि वाक़िफ़ टाइम कोन्हे, कचहरी कोन थी सघंदी असांजी। बाक़ी वादा असां सब्जी वग़ैरह हितां वठी रवाना थींदासीं। हा दोस्तो, भाउ सदाम राजपर सिंध जो हिकिड़ो सुरीलो, सिंध जो हिकिड़ो सपूत, सिंध जो हिकिड़ो पुटु आहे ऐं उन मूंखे ॾिठो आहे त मां कमु केतिरी देरि ताईं कयां थो। हे पली अञा ताईं मुंहिंजी हीअ खिंडरी पई आहे ऐं अञा ताईं असांजो कमु जेको आहे सो रहियल आहे। सो भाउ साईं बि मलीर 15 आयो आहे, मलीर 15 खां सदाम राजपर मलीर 15 खां आयो आहे ऐं मुंहिंजी हीअ सेटिंग हले थी पई। ऐं साईंअ खे 2 थैलियूं मूं भरे ॾिनियूं आहिनि, हिकु थैली हीअ 2 थैली। सो कमु असांजो जारी आहे, बाक़ी त सदाम सभु कुझु चई छॾियो आहे। भाउ सदाम हे थैलियूं त सुञाणे वेंदव न पंहिंजो? ठीकु आहे। महिरबानी महिरबानी। अॼु बाबा हे खाई साई थूम खाई तूं जेको आहे ड्रो करे एॾी ॾींदे मां नज़र साहब हे ॾिस। हा जो थैली में विझी जाए न, थैली में विझी ॾे। वारे जो साईं नज़र मोहम्मद सूमरो साहब। साईं मां हे 5-8 दुकान ॾिठा जो ॿार नज़ीर महिमान वटि थूम मिलंदे इहो लाड़काणे मां डायरेक्ट घुराईंदो आहे। असां बि सिधो हिते हलिया ईंदा आहियूं। महिरबानी। साई थूम ठोगा था बाबा, सियारे जी खाओ तव्हां, दाल में विझे, पली में विझे, अल्हम्दुलिल्लाह फ़ाइदेमंद आहे। दोस्तों ही भीम आहे जेको मिठी मां आयो आहे चिबड़ खणी
हर बाज़ार में ईंदो आहे न, ऐं हर बाज़ार में कोच तां जेको आहे सो चिबड़ खणी ईंदो आहे ऐं थरी भाइर बि हिते माना पंहिंजो कारोबार अची कनि था। ऐं चिबड़ बि तव्हांखे आम जाम जेको आहे सो जेको मां तव्हांखे ॾेखारियो हिते आम जाम मिलंदा। सुबुह जो काएं बजे ईंदो आहे भीम? सुबुह जो 2 बजे माना 2:30 बजे उतां गाॾी निकिरंदी आहे छा? पोइ हिते काएं बजे माना केतिरा कलाक लॻंदी आहे गाॾी? गाॾी उतां माल ईंदो आहे गाॾी में। ऐं मिठी कहिड़ी जॻह तव्हां कहिड़े ॻोठ खां? मिठी दिलो थर पार कर मिठी माना मिठी शहर मां या आस पास ॻोठ? मिठी शहर में। मिठी शहर मां ई आहे। माना हिते तोखे मज़ो अचे थो न बाज़ार में? हा इहो यको मुसलसल मां तोखे ॾिसां थो, ज़ारी ॻाल्हि आहे। अलाह तुंहिंजी रोज़ी में बरकत विझे। हा हा बिल्कुलु, ॿारनि खे बि ॿियनि खे बि वठी अचु, बाज़ार खे त सम्झी वियो आहे न तूं। सिंगाड़ो ॾिस हाणे कहिड़ो VIP निकिरे थो। VIP माशाल्लाह VIP। हिन में कहिड़ा फ़ाइदा आहिनि? जोड़ जे दर्द लाइ, मथे सूर जे लाइ, जोड़ जे दर्द जे लाइ, टंगनि में सूर जे लाइ VIP माशाल्लाह। अच्छा दोस्तों, हाणे तव्हां मुंहिंजे हथ में जेके ॾिसो था हे आहे आमला, जेके विटामिन C सां भरपूर आहे। ऐं हीअ वरी जेको आहे थर जी भाॼी आहे, हिनखे चिबड़ बि चयो वेंदा आहिनि, मितेरा बि चया वेंदा आहिनि। ऐं हे आम जाम जेको आहे न हिते असांखे तव्हांखे जेको आहे बाज़ार में मिली सघनि था। हे जेके आमला आहिनि हे बि के माण्हू वरी कचो बि खाईंदा आहिनि। तूं खाईंदो आहे कचो? कचो खाईंदो आहे, पर हे त मां शौक़ सां खाईंदो आहियां। जेके मितेरा अथव हे थर जी भाॼी आहे पर वॾी टेस्टी आहे, ऐं हिन सां चटणी बि थींदी आहे न। ऐं हीअ अंदरां हीअं अथव, हे ॾिसो अंदरां हीअं आहे पर ज़बरदस्त थींदी आहे। मानीअ दोस्तो मंझंदि जो टाइम थी वियो आहे, ऐं मंझंदि जी मानी असां खाऊं था। किथे खाईंदा? हे ॾिसो हीअ पंहिंजो रमज़ान मुंहिंजो गाॾीअ में इंतज़ारु करे रहियो। हाणे ॾिसो ॼण जेल में वेठो आहे। असां कॾहिं कॾहिं सुज़ुकी ते मानी खाईंदा आहियूं, त वरी कॾहिं कॾहिं हेठि हे कपिड़ो विछाए उगाड़ो ॾिसो था न खाईंदा आहियूं। पर अॼु असांखे साईं सुज़ुकीअ ते मिली वियो। हे होटल जी मानी घुराईंदो आहे रमज़ान, ऐं मुंहिंजी जेकी आहे घर जी मानी ईंदी आहे, ॿई मिली जुली करे खाईंदा आहियूं। पाणी जी बोतल बि मुंहिंजी घरां ईंदी आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हाणे हिन घुराया आहिनि छोला ऐं ही मानी। रमज़ान भाई अलाह ॾिता भाई। तव्हां चवंदो था हिन जा छोला ॾेखारी मानी ॾेखारी। हाणे मुंहिंजे जेको घरां आयो आहे न उहो सिंधी पुलाव आहे पटाटनि में। हीअ सिंधी पुलाव पटाटनि में अची वई न तव्हांजे ॻोठ जी यादि। तो असां इहे देसी शयूं खाईंदा रहंदा आहियूं दोस्तो, मज़ा लॻा पिया आहिनि असां वटि। हाणे परदेसी माण्हू सऊदी दुबई वारा हिन शयुनि जे लाइ सिकंदा हूंदा। बेह फली पालक उर्बो